मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, शादियुनि में जेकी घोर कई वेंदी आहे घोट जे मथां ऐं जेके औरतूं डांस कंदियूं आहिनि उन्हनि जे मथां ऐं फ़नकारनि जे मथां ऐं खड़दड़नि जे मथां, उहो अमल कीअं आहे? साईं, बिल्कुलु हे अमल जेको आहे ग़लति आहे। शादियुनि जे अंदरि जेके घोट जे मथां घोर कनि था या जेके औरतूं डांस कंदियूं उन्हनि जे मथां या फ़नकारनि जे मथां या खदड़नि जे मथां, इहो अमल करण वारा शैतान जा जेको आहे ॿाहिरि आहिनि। क़ुरान हकीम अल्लाह ताला छा फरमायो, इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़्वान शयातीन। जेके इसराफ़ कनि था मुबज़्ज़िरीन आहिनि, अल्लाह ताला फरमायो उहे केरु आहिनि? उहे शैतान जा ॿाहिरि अथव। हे तमामु बेहूदा अमल आहे जो शादियुनि जे अंदरि घोट जे मथां घोर कई वञे ऐं शादियुनि जे अंदरि डांस जेको औरतूं कनि उन्हनि जे मथां घोर कई वञे ऐं खदड़नि जे मथां जेको डांस कई घोर कई वञे ऐं फ़नकारनि जे मथां घोर कई वञे। हे बुछड़ो अमल आहे, हे बेहयाई वारो अमल आहे त मुसलमान जो निकाह मस्जिद में अची करे थींदो आहे। हे घोट करणु घोर करणु खदड़नि जे मथां या औरतुनि जे मथां या घोटनि जे मथां या फ़नकारनि जे मथां, हे इसराफ़ आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो, कुलू वशरबू, ए इंसानो खाओ पीओ, वला तुसरिफ़ू, कंहिं क़िस्म जो इसराफ़ न कजो, इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफ़ीन, बेशक मां इसराफ़ करण वारनि सां मोहबत ई नथो कयां। हे अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो त अल्लाह ताला माल ॾिनो आहे न, उनखे खाओ, इस्तेमालु कयो, कपिड़ा पायो, बेहतर कपिड़ा पायो, हा इसराफ़ न कयो। हे घोर करणु 1000 रुपया तव्हां लुटाईंदा आहियो फ़नकारनि जे मथां। इन जे करे मुस्लमान ज़ालिम खां पुछा कयो, 5 रुपया फ़क़ीर खे न ॾींदो आहे फ़क़ीर खे? न ॾींदा आहिनि, न ॾींदा आहिनि।